नाज़रीन, पाकिस्तान में अॼु वज़ीर आज़म जी चूंड थियणी हुई ऐं नओं वज़ीर आज़म चूंडिजी चुको आहे। पाकिस्तान जे नए वज़ीर आज़म जो नालो आहे राजा परवेज़ अशरफ। राजा परवेज़ अशरफ हुक्मरान धुर ऐं उनजे इत्तेहादियुनि जो गॾियल उम्मीदवार हुयो, जंहिं अॼु क़ौमी असैम्बली में 211 वोट खयां ऐं उनजे अपोज़िट में जेको कैंडिडेट बीठल हुयो अपोज़िशन में सरदार महताब अब्बासी, उनखे सिर्फ़ु 89 वोट्स मिली सघिया। ऐं असां शुरू खां डिस्कशन पे कई शायदि को अपसेट थिए या हालतूं जहिड़े हिसाब सां आहिनि, पर अॼु असां ॾिठो त पीपल्स पार्टी हिन मार्के में बि सुरख़रू थींदी नज़र आई आहे। ऐं इन ते हाणे पंहिंजी ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदासीं त नए वज़ीर आज़म खे कहिड़ा चैलेंज हूंदा ऐं तमामु घटि टाइम आहे, मुक़ाबिलो तमामु सख़्तु आहे छाकाणि त इलेक्शन ईयर बि हिते आहे। जी जावेद, हाणे सभु ॻाल्हियूं ख़तमु थियूं, राजा परवेज़ अशरफ तव्हांजो नओं वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। राजा परवेज़ अशरफ साहब जे मुंतख़ब थियण सां घटि में घटि इहे जेके अफ़वाह साज़ी जूं फैक्ट्रियूं हुयूं त के फ्लोर क्रॉसिंग कंदा ही कंदा, उहा ॻाल्हि साबित थी त फैसल सालिहयात बि वोट विधो, फैसल सालिहयात बि वरितो बल्कि असां जेका इहा बि सोच पिया रखूं त शायदि मुक़ाबिलो ॾाढो वेझो थिए, ओड़ी बि का ॻाल्हि कोन्हे। ऐं 89 वोट मिलिया आहिनि महताब अब्बासी खे ऐं 211 खयां आहिनि, त इहो को मुक़ाबिलो ई ॼण कोन हुयो। सही। ऐं तमामु हिकिड़ी जेका पार्लियामेंट आहे, जेका घटि में घटि इहा ॻाल्हि वाज़े थी त पार्लियामेंट खां ॿाहिरि जेके आस पास जा सड़कूं आहिनि, आबपारा आहिनि, ॿिया रोड आहिनि इस्लामाबाद जा, उन्हनि ते छा थो वहे वापरे, उन जे क़ते नज़र पार्लियामेंट घटि में घटि अञा ताईं जेके इत्तेहादी धुरियूं आहिनि इंटैक्ट आहिनि, धुरियूं मौजूदु आहिनि ऐं उहे इंटैक्ट आहिनि ऐं उहे अञा ताईं गॾियल तरीक़े सां हलण जूं कोशिशुनि में आहिनि। ऐं जीअं असीं पहिरीं ॻाल्हि कईसीं त आसिफ अली ज़रदारी सदर साहिबु काफ़ी हिकिड़ो ज़ीरक जंहिंखे चइबो आहे सियासतदान आहे, हुन जे तौर ते साम्हूं आयो आहे ऐं उन जहिड़े तरीक़े सां हिननि शयुनि खे हलायो आहे, अञा ताईं बैलेंस जेको आहे पंहिंजे फेवर में रखियो थो अचे, पंहिंजी हिमायत में रखियो थो अचे। इहा उनजी जेका सियासी बसीरत आहे, उन जो हिकिड़ो कमु आहे, सो उहो नज़र आयो अॼु बि। बाक़ी हाणे जेके मुक़ाबिला आहिनि, चैलेंजिस आहिनि, उहे तमामु वॾा। हिकिड़ी ॻाल्हि जेका शुरूआति में आउं चवणु चाहींदुसि उहा हीअ आहे त राजा परवेज़ अशरफ तमामु सुठो जियालो कारकुन पीपल्स पार्टी जो ज़रूरु आहे ऐं विचे तबिके सां ताल्लुक़ु रखे थो। करप्शन जे केसिस में हुनजो केतिरनि में नालो बि आहे, रेंटल पावर प्रोजेक्ट्स में ख़ासि तौर ते, जंहिंमें अदालत में केस बि हलनि था। पर जेका हिकिड़ो सियासी तौर ते जेको हिकिड़ो मुदब्बर हुजण जी ॻाल्हि आहे, जेको सियासी तौर ते हिकिड़ो तमामु वसी तजुर्बो रखंदड़ ऐं वसी इल्म ऐं अकुल रखंदड़ ऐं विज़डम जंहिंखे चइजे थो, उन में मामले में थोरी घटिताई आहे राजा परवेज़ अशरफ जी। ऐं उहो हिकु सुठो कारकुन, हिकु वफ़ादार दोस्त साबित थी सघे थो, पर वज़ीर आज़म एॾो स्ट्रॉन्ग हुजे उन ते अञा ख़बर न आहे मूंखे, उन ते अञा सवालिया निशान आहिनि। ॿी ॻाल्हि इहा जेका आउं चवणु चाहींदुसि उहा हीअ आहे त हिन नए वज़ीर आज़म खे जीअं स्विस अथॉरिटीज़ खे ख़त लिखण वारो ॻाल्हि उहा त आई आहे, पर उनखां अलावा हिकिड़ो जेको बि नओं वज़ीर आज़म अचे थो उनखे 3-4 महीना त घटि में घटि लॻनि था पंहिंजो सॼो मामिलो सम्झे। वज़ारत आज़मा त नंढी ॻाल्हि कोन्हे, मां हिकिड़ी ब्यूरोक्रेसी में पंहिंजी रेप्यूटेशन ठाहिणु, पंहिंजनि एडवाइज़र्स में, पंहिंजे मुशीरनि में, ऐं उन सॼी ॻाल्हि खे सम्झी सोचे उन ते गिरफ़्त करणु, उन में ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे त ही हिन वक़्तु जो इवन यूसुफ रज़ा गिलानी हुजनि या हाणे राजा परवेज़ अशरफ आहिनि, त ही को पपेट वज़ीर आज़म न आहिनि, ही हिकु बाख़्तियार वज़ीर आज़म आहिनि। ऐं जेको आइन में तरमीमूं थियूं हिन दौर में, 18 तरमीम, 19 तरमीम, 20 तरमीम, उन्हनि में उहे इख़्तियार जेके माज़ी में डिक्टेटर्स पाण वटि तरमीमूं कराए इन्हनि मफ़ाद परस्त टोलनि जे ज़रिए सदर जे उहिदे में रखी छॾिया आहिनि, त उहे सभई इख़्तियार जेके आहिनि से उसूली तौर ते, आइनी तौर ते वज़ीर आज़म वटि आहिनि। त हिन वक़्तु राजा परवेज़ अशरफ जी जेका तव्हां तशरीह कई, विच थोरो इंसानु आहे ऐं जीअं असां एक्सपेक्ट कयूं, बहरहाल उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। पर आसिफ ज़रदारी अॼु ताईं जेके माण्हू चूंडिया आहिनि उन्हनि त पंहिंजो पाण मनरायो आहे, एंड वी आर होपिंग के परवेज़ अशरफ बि मनराईंदा। पर हाणे ॻाल्हि कयूं था, ॾिसो हाणे कमु थिए थो हितां खां शुरू, असल जेके मरहला हुया उहे गुज़री विया। हाणे हिकिड़ो माण्हू तव्हां केरु आयो, उहो हलियो वियो मुल्तान। हाणे वरी तव्हां पिंडी मां गोजर खान मां हिकिड़ो ॿियो माण्हू खणी आया आहियो, ख़बर आहे गुजर खान सां गॾु ईंदो, छाकाणि त गुजर खान त वेझो आहे न हुतां पंहिंजो सुप्रीम कोर्ट खे ऐं ॿियनि इदारनि खे। पर हे मूंखे लॻे थो त अलाह न करे जो हिनखे साङणु अचिणो पए। पर बज़ाहिर चैलेंजिस जी जेका तव्हां ॻाल्हि कई उहा आहे। ऐं ॿियो हिकिड़ो फुल फ्लेज
ऐं बाख्तियार वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ अॼु असांजे साम्हूं चूंडिजी आयो आहे ऐं जिन चैलेंजिस जी तव्हां ॻाल्हि कई उहे बि पंहिंजी जॻह ते बिल्कुलु बरक़रार आहिनि। पर मूंखे जेको कंसर्न आहे हिकिड़ो त स्विस अथॉरिटीज़ खे ख़त जे हवाले सां त कंसर्न आहे ई आहे, पर हिन वक़्तु जेको एहतिजाज उथनि पिया ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हाणे त अपोज़िशन पंहिंजी कावड़ बि कढंदी न। हाणे त ॻाल्हि थींदी त हे उहो वज़ीर आज़म आहे जंहिंजे करे पावर। असां वटि टेलीफोन लाइन ते हिन वक़्तु शेख रशीद साहब आहिनि, सीनियर सियासतदान आहिनि ऐं मुस्लिम लीग अवामी जा सरबराह। अस्सलाम वालेकुम शेख साहब। वालेकुम अस्सलाम। शेख साहब, राजा परवेज़ अशरफ पाकिस्तान के नए वज़ीर आज़म मुंतखब हो गए, क्या कहेंगे इस पे? बस इस मुल्क की बदनसीबी है जी। अब ये पाकिस्तान जो है ये प्रॉपर्टी मास्टरों ने चलाना है, ये प्रॉपर्टी डीलरों ने चलाना है, और कहाँ बेनजीर भुट्टो, कहाँ जुल्फ़कार अली भुट्टो और कहाँ राजा अशरफ, क्या इस कौम के साथ मजाक है, उनकी रखवाली पे बिल्ला बैठा रही है। मैं समझता हूँ बहुत जुल्म है, बहुत तौहीन है 18 करोड़ लोगों की। सही। अच्छा शेख साहब, क्या समझ रहे हैं कि राजा परवेज़ अशरफ क्या ज़्यादा देर चल पाएंगे, क्योंकि जहाँ से मामला शुरू हुआ और गिलानी को घर जाना पड़ा, तो क्या इसको भी कुर्बान होता हुआ देख रहे हैं? जी नाज़रीन, असांजो राब्तो कटिजी वियो आहे शेख रशीद साहब सां ऐं शेख रशीद साहब यकीनन अपोज़िशन में बि आहिनि ऐं हू हमेशह कावड़ कढंदा रहंदा आहिनि। जी राजा पंहिंजो शेख रशीद साहब ॻाल्हाए पियो त उनजी ॻाल्हि में हिकिड़ी जेको अंसर हुयो उहो ॾाढो मायूब हुयो। माना हुन चयो जी किथे राजा परवेज़ अशरफ, किथे वज़ारत उज़्मा, किथे बेनज़ीर भुट्टो साहिब। ज़ाहिर आहे बेनज़ीर भुट्टो साहिब सां कंहिंजो कंपैरिज़न कोन्हे, ज़ुल्फ़कार भुट्टो जो नालो, ज़ुल्फ़कार अली भुट्टो, उन्हनि सां कंहिंसां उनजी कंपैरिज़न कोन्हे, कंहिंसां उहो मुक़ाबिलो कोन्हे। पर जेका शेख रशीद साहिब आहे उन खां कोई पुछे त तूं पंहिंजो मुशर्रफ खे बि क़बूल करींदो, तूं ज़ियाउल हक़ खे बि क़बूल करींदो, तूं ज़ियाउल हक़ जे ॿिए पुट खे बि क़बूल करींदो, तूं नवाज़ शरीफ़ सां बि गॾु हुए क़बूल करींदो। पर हिकिड़ो जेको विचे तबिके जो माण्हू आहे, ठीकु आहे उनजा कोताहियूं ज़रूरु के मामला ज़रूरु हूंदा, पर जमहूरियत जो इहो हुस्न आहे। सही। माना तव्हां जमहूरियत में इहा ॻाल्हि था ॾिसो त राजा परवेज़ अशरफ जहिड़ो माण्हू बि वज़ीर आज़म थी सघे थो, जंहिंजे लाइ शेख रशीद जे ज़बान में ऐं लहजे में ॼण हिकिड़ी घटिताई ऐं नफ़रत वारो अंसर हो। ऐं पाण खे शेख रशीद हिकु विचथरो सियासतदान, विचे तबिके जो सियासतदान चए थो। पाण चए थो तव्हां विचे तबिके जो सियासतदान आहियां, ऐं पंहिंजी जेके सोच ऐं नज़रियाती तरह या पंहिंजे जेको हुनजी ज़बान ऐं इल्मु रहियो आहे उहो बि तमामु ख़सीस रहियो आहे, तमामु नंढो रहियो आहे। उहो उनजे हूंदे बि हू हिकिड़े ॿिए विचे तबिके जे माण्हूअ जे लाइ जेको हाणे वज़ीर आज़म आहे पाकिस्तान, हुन खां कोई पाण खां पुछे त बाबा तूं कंहिंजो साथ ॾिनो आहे, कंहिंजो सबऑर्डिनेट रहियो आहे, उहा ॻाल्हि बि त ॿुधाए माण्हू। बसि उहो असां पुछूं हा, पर शेख साहब तकिड़ो भॼी लाइन जेका ड्रॉप थी TNT वारनि हुनजी जेका आहे मदद कई, असां हुन खां पुछणु चाहियूं आहे त हुन कहिड़ो मसइलो आहे। ठीकु आहे हुन ते के केस हूंदा, हुनजी परफॉर्मेंस बिजली ऐं पावर जे वज़ीर जे तौर ते शायदि सवालिया निशान हुजे हुन ते, पर हिकिड़ो पार्टी जो वर्कर आहे या कारकुन आहे। पर हिकिड़ो ॿियो अहम सवाल इहो बि उथे थो त हिन वक़्तु ताईं बज़ाहिर राजा परवेज़ अशरफ साहब जेके आहिनि उहे लो प्रोफाइल में रहिया आहिनि, ताकी हू वज़ीर बि रहिया आहिनि पाणी ऐं बिजली जा। पर न आउं जेको सवाल तव्हां खां पुट करणु थो चाहियां, ॾिसो हींअर ॾाढा अहम फ़ैसिला करणा आहिनि पाकिस्तान जी सरकार, ख़ासि तौर ते इंटरनेशनल लेवल में अगरि असां ॾिसूं त नेटो सप्लाई ते अञा ताईं को हतमी फ़ैसिलो थींदो नज़र न आयो आहे त भई नेटो सप्लाईज़ बहाल थींदियूं या न थींदियूं या कहिड़ो हूंदो। डिफेंस जी जेका कैबिनेट जी जेका डिफेंस जी कमेटी आहे उन हवाले सां बि वज़ीर आज़म जो फ़ैसिलो, वज़ीर आज़म जूं जेके कंसर्न्स हुया गिलानी साहब जा, उहे बि उन टेन्योर में आया 26 अप्रैल खां 19 जून ताईं ते ॻाल्हायूं था। ब्रेक जो इशारो कयो नाज़रीन, ब्रेक वठूं था। वेलकम बैक नाज़रीन। जी जावेद, ॾाढो सॉफ्ट हिकिड़ी स्पीच तयारु करे आया हुआ राजा परवेज़ अशरफ, जंहिंमें हुननि अपोज़िशन खे ॻाल्हाइण जी दावत बि ॾिनी ऐं उथंदे ई जॾहिं हुननि चयो त आउं यूसुफ रज़ा गिलानी खे ख़राज तहसीन पेश कयां थो ऐं हता के अॼु मतिलबु काफ़ी जेके हल्का आहिनि उहे यूसुफ रज़ा गिलानी साहब जेके नाहिल थिया उन्हनि ते तनक़ीद कंदा असांखे नज़र अचनि था।
ऐं हिननि पंहिंजो पॉलिसी स्टेटमेंट जेका ॾिनी हिकिड़ी मूंखे त हिकिड़ी आम रिवाजी पॉलिसी स्टेटमेंट लॻी परवेज़ अशरफ मुंहिंजो ख़्यालु आहे साईं त जेका स्पीच हुई उन में ॾाढो हुननि पंहिंजी ईंदड़ वक़्त जी पॉलिसियुनि खे वाज़े कयो ऐं उहा पॉलिसी बज़ाहिर ईअं थो लॻे त जेका गुज़िरियल हुकूमत जी पॉलिसी हुई यानी गुज़िरियल वज़ीर आज़म जी जेका पॉलिसी हुई उन खां का घणी मुख़्तलिफ़ कोन्हे उन में पॉलिसी जे हिसाब सां ऐं ॻाल्हियुनि जे हिसाब सां ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं चयल हुयूं मिसाल तौर राजा परवेज़ अशरफ इहा ॻाल्हि कई त असां आज़ादाना मुनसिफ़ाना ग़ैर जानिबदार जेकी रिवायती ॻाल्हि आहे उहे इंतिखाब उहे चूंडूं कराइण खे यकीनी बणाईंदासीं ॿी ॻाल्हि उन्हनि कई त जेका मुल्क में मज़हबी दहशतगर्दी आहे उन सां असां जहिड़ो जारी रखंदासीं उन ऐं बल्कि उन जेका हिकिड़ी थोरी जेका पॉलिसी में तब्दीली जी ॻाल्हि आहे जेका घणा माण्हू चाहिनि था शायदि हींअर पाकिस्तान में उहा इहा आहे त हाणे जेके पाकिस्तान जे जेको हिन लड़ाईअ में आहे मज़हबी शिदत पसंदी जे ख़िलाफ़ु उन में थोरी नरमाई पैदा करे ऐं तंहिंजे करे लॻे पियो त वज़ीर आज़म शिदत पसंदनि खे या जेके उन्हनि खे अपील कई त हू अचनि ऐं पंहिंजा हथियार फिटा कनि ऐं ॻाल्हियूं कनि हिन महिल ताईं अॻ में हिननि 2-3 दफ़ा ॻाल्हियुनि जी कोशिशूं कयूं हुकूमत पर अञा ताईं हुन में कामयाबी थी न सघी त हिननि हिकिड़ो दफ़ो वरी हुनजो शुरूआति कई आहे ॿिए पासे हुन मुल्क में बेरोज़गारी जी ॻाल्हि कई बिजलीअ जे बहिरान जी ॻाल्हि कई पाणीअ जे मामले जी ॻाल्हि कई एग्रीकल्चर में बहितरी आणण जी ॻाल्हि कई सो ॻाल्हियूं त तमामु सुठियूं हुयूं पर 2 शयूं राजा परवेज़ अशरफ जी स्पीच में न हुयूं ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त असां ऐं बाक़ी सॼो मुल्क उहे 2 ॻाल्हियूं ऐं ॿ एरिया अहिड़ा आहिनि जिन जे बारे में ॿुधण थी चाहियो उहे कहिड़ा एरिया आहिनि हिकिड़ो इहो आहे करप्शन जो मामिलो करप्शन जे मामले ते राजा परवेज़ अशरफ का बि ॻाल्हि न एहतसाब जी ॻाल्हि हुननि कई त असां एहतसाब जो बिल ईंदो ऐं ज़ाहिरी ॻाल्हि इहो बि हिकिड़ो पेंडिंग इशू आहे कौमी असेंबली में पर जेको हिन वक़्तु 2 नंबर ते या 3 नंबर ते वॾो इशू आहे करप्शन जो उन ते ॻाल्हि न कई ऐं ॿी ॻाल्हि त अदालतनि जे बारे में राजा परवेज़ अशरफ हिकिड़ो लफ़्ज़ बि न चयो असल जहिड़ो जहिड़ी ॻाल्हि आहे त उन मां ईअं बि ज़ाहिर थिए थो त शायदि हुकूमत इहो सम्झे थी त इहो जहिड़ो असांखे कंहिं बि तरह फ़ाइदे में कोन्हे तंहिं करे थोरो हाणे उन में डिफ्यूज़ करणु या उन जेका हिकिड़ी वधी वई आहे कशीदगी ऐं जेका हिक ॿिए जे विच में जेका छिकत आहे उहा जेका वधी वई आहे उनखे घटाइण जे लाइ बि हिन वज़ीर आज़म घटि में घटि इशारो ॾिनो आहे इन जो अमलन नतीजो कहिड़ो थो निकिरे इहो हाणे असांखे ॾिसणो पवंदो पर ॾिसो ॿुधण जी हद ताईं ॻाल्हियूं सुठियूं हुयूं पर सरदार मेहताब जहिड़े हिसाब सां राजा परवेज़ अशरफ खे मुखातिब थी हुनजो माज़ी यादि ॾियारियो असांखे हीउ को एतिरो पुराणो माज़ी न आहे ठीकु आहे राजा परवेज़ अशरफ चयो त भई मूंखां ग़लती थी सघे थी पर मेहताब अब्बासी जी जेका ॻाल्हि हुई उहा बि त नोट करण जहिड़ी आहे न मसइलो इहो आहे त हिकिड़े माण्हूअ तवानाई जे बहिरान ते हुन ते क्रिटिसाइज़ कयो राजा परवेज़ अशरफ ते 2 शयुनि ते अहम तरह उन्हनि तनक़ीद कई जेको तवानाई जो बहिरान आहे माना बिजली जो जेको बहिरान आहे मुल्क में ॿियो इहो त जी असांखे जेको गुज़िरियल 4.5 सालनि में मुल्क सॼे खे हिकिड़े क़िस्म जो माना मुआशी बदहाली जेका आहे ऐं जेको नुक़सानु पहुचायो वियो आहे उन ते ॻाल्हि करणु मसइलो इहो आहे त उन में बि को माना सब्सटेंटिव का ॻाल्हि न हुई त कीअं माना मुआशी बदहाली थी आहे उन जा के सब्सटेंटिव या उन जी जेका के सबूतनि सां जेका का ॻाल्हि थिए उहा न आहे हिकिड़ो माण्हू आहे अञा हुन अॼु हलफ़ खयो अञा खयो बि न आहे हलफ़ अञा क़ाइद ऐवान मुक़ररु थियो आहे उहो हलफ़ खणंदो उनखे टाइम मिलंदो ॾिसूं छा थो करे फ़िलहालु असां कुझु नथा चई सघूं ऐं जेकॾहिं मुल्क जी बदहाली जी ॻाल्हि आहे त मुल्क जी बदहाली गुज़िरियल 4.5 सालनि में न थी आहे उन में बि थी आहे पर उनजो तसलसुल घणो पुराणो आहे ॾिसो न शौकत अज़ीज़ जहिड़ा प्राइम मिनिस्टर हुयो लास्ट बजट जेका आई हुन में तव्हांजी जेका GDP ग्रोथ हुई वॉज ऑलमोस्ट अबव 6%. ठीकु आहे तव्हांजी फ्लड हिट इकॉनमी आहे 2010 खां ऐं 2011 में तव्हांजी फ्लड हिट इकॉनमी आहे असां मञूं था उते घणो जेको रेवेन्यू आहे उहो तव्हांजो हलियो वियो फ्लड रिलीफ में ऐं उन्हनि जी रिहेबिलिटेशन में उहो बि अञा ताईं माण्हू वीचारा जेके आहिनि से दरिया जे कपर ते ऐं ठटे बदीन जा माण्हू जेके आहिनि से खुलियल आसमान हेठि अञा बि वेठल आहिनि बहरहाल इहा हिकिड़ी डिघी डिबेट आहे पर एटलीस्ट तव्हां PMLN खे थोरो एतिरो त ख़राज तहसीन पेश कंदो न त PMLN वारा जमहूरी प्रोसेस जो हिसो बणिया ऐं दे वेंट फॉर प्राइम मिनिस्टर्स इलेक्शन जेका पॉलिसी आहे ख़ासि तौर ते जमहूरियत ॾिसो PMLN ऐं मियां नवाज़ शरीफ़
जेका हुनजी सियासी पॉलिसी आहे उहा हुन ॾाढी एहतियात ऐं मुदबिर जे तौर ते हलाई आहे. किथे बि हुननि अहिड़ी ॻाल्हि न कई आहे न चई आहे जंहिंसां ईअं लॻे त हू शायदि इस्टेब्लिशमेंट जी रांदि में हिसो आहिनि. इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे जिथे घणा सियासतदान इहो साबित करण जी कोशिशि था कनि त हू इस्टेब्लिशमेंट सां गॾिजी हुकूमत जे ख़िलाफ़ु कमु था कनि. उन वक़्तु PMLN ऐं मियां नवाज़ शरीफ़ ॾाढो हिकिड़ो मुहतात रस्तो इख़्तियार कयो आहे. उन्हनि समूरा जमहूरी तरीक़ा इख़्तियार कया आहिनि. पीपल्स पार्टी चए थी जीअं जमहूरियत पार्लियामान सुप्रीम आहे उनखे कानून आइन मुताबिक़ हलणु घुरिजे त PMLN बि का अहिड़ी ॻाल्हि न कई आहे जेका आइन जे ख़िलाफ़ु हुजे. बाक़ी सियासत में हर कंहिंखे इहो हक़ु हूंदो आहे, हर कंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त अवाम खे घणे खे घणो पाण ॾे छिके ऐं जेके हुकूमत जूं शॉर्ट कमिंग्स आहिनि, जेके कोताहियूं आहिनि, जेके नाकामियूं आहिनि, उन्हनि खे वाज़े करे. पर ॾिसो न अॼु जेको पॉलिसी बयानु ॾिनो वियो, जीअं तव्हां शुरू में चयो त एतिरो को मुख़्तलिफ़ पॉलिसी बयानु न हुयो, उन में शायदि असांखे थोरो घणो ट्विस्ट या थोरो घणो सॉफ्ट कॉर्नर इंतिहा पसंदनि सां विढ़ण जे लाइ बि आहे ऐं अपोज़िशन सां बि आहे. बट द क्वेश्चन जेको क्वेश्चन राइज़ थिए थो उहो इहो ई आहे त जावेद 6 महीननि में राजा परवेज़ छा कंदो जे 3.5 साल पाणी ऐं बिजली जी वज़ारत में कुझु कोन कयो सवाइ रेंटल पावर केस में करप्शन जे हवाले सां. ऐं ही उहे ॻाल्हियूं आहिनि जेके ऑब्ज़र्व्ड आहिनि न, करप्शन जा उहे मामला जेके कोर्ट्स में वञी चुका आहिनि. ऐं हाणे वरी इहो बि सुवाल उथे थो त फेडरल कैबिनेट में उहे माण्हू जेके राजा परवेज़ अशरफ सां ज़ाती तौर ते इख़्तिलाफ़ रखनि था या हुनजो माज़ी में जेका करप्शन आहे जंहिंमें फैसल साल हयात पहिरियां चयो त वोट कोन ॾींदो, हाणे डाउट्स आहिनि. करप्शन में फ़र्क़ु आहे. मां इहो नथो चवां त मौजूदा हुकूमत में करप्शन न थी आहे, मां इन ॻाल्हि इहा ॻाल्हि नथो चाहियां. पर ॻाल्हि डिलीवरी जी अचे थी. पर मसइलो इहो आहे त असां वटि करप्शन जे इल्ज़ामनि जी त एॾी भरमार हूंदी आहे, हर शइ ते हूंदी आहे ऐं उहा करप्शन जेसिताईं साबित नथी थिए तेसिताईं कानून जो बुनियादी जेको जुज़ आहे उहो इहो आहे त करप्शन साबित थियणु घुरिजे. हाणे उहा ॿी ॻाल्हि आहे त हिन मुल्क में सिस्टम निज़ाम ऐं अदलिया जो जेको हिकिड़ो प्रोसेस आहे, तरीक़ो आहे, उन में करप्शन साबित थिए इहा तमामु ॾुखी ॻाल्हि आहे, तक़रीबन नामुमकिन आहे. पर हाणे द पॉइंट विच आई वांट टू मेक उहो इहो आहे त यूसुफ रज़ा गिलानी जेके नाअहल मेंबर ऑफ द पार्लियामेंट आहिनि ऐं परवेज़ अशरफ खे ख़बर आहे त हू कहिड़े चकर में घर विया आहिनि, उन्हनि खे ख़िराज तहसीन पेश करणु, डोंट यू थिंक के मतिलबु इहो क़ाइदे ऐवान प्राइम मिनिस्टर ऑफ द कंट्री, ठीकु आहे तव्हां पार्टी जा आहियो, पार्टी तव्हांजी आहे, बिल्कुलु आहे, पर ही त सही पार्लियामेंट हुई न, माना ही उहे अल्फाज़ आहिनि जेके पार्लियामेंट जी कार्रवाई में नोट कया वेंदा आहिनि ऐं रिकॉर्ड जो हिसो थींदा आहिनि. इत्तेहादी जमातूं उहो ई सम्झनि ई नथियूं त हू को करप्ट हुयो या हू को तौहीन अदालत जो मुर्तकिब हो. सही. जेकॾहिं हू ईअं सम्झंदी हुजे त ज़ाहिर आहे उनखे न ख़िराज तहसीन पेश कंदा. हू सम्झनि था त वज़ीर आज़म साबिक़ अॻूणो वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी उन तौहीन अदालत न कई आहे. हुनजो आख़िरी वक़्त ताईं मौक़िफ़ इहो त हुन तौहीन अदालत न कई आहे. केस जे स्विस अदालत हुकाम खे, हुकूमत खे ख़त न लिखणु इहो उन्हनि जे ख़्याल में आइन जे मुताबिक़ हुयो, छो त सदर खे इम्यूनिटी हासिलु आहे त हुननि चयो त असीं आइन मुताबिक़ कमु कयो. हीअ त ॾिसो न तशरीह जो मसइलो आहे न. गिलानी साहिब में ॿियूं घणियूं ख़राबियूं थी सघनि थियूं, उहे कोर्ट में साबित बि थी सघनि शायदि हुननि मां कुझु, पर हीअ जेको नुक़्तो आहे इन ते वकील ऐं जज, साबिक़ जज बि डिस्ट्रीब्यूटेड उन में डिवाइड थियल आहिनि, मुनक़सिम थियल आहिनि. घणा माण्हू मुल्क जा, घणा वकील नथा सम्झनि त को ख़त न लिखी तौहीन अदालत कई वई आहे. इहा हाणे इंटरप्रिटेशन जो मसइलो आहे. सुप्रीम कोर्ट उनखे सम्झो ईअं आहे. थी सघे थो सुप्रीम कोर्ट में अपील में वञनि त उनजो अलाए कहिड़ो फ़ैसिलो हुजे त अपील में बि न विया. सो ॻाल्हियूं रुगो जॾहिं अदालत, अदलिया ऐं सियासत जा मामला एॾा मिंगल्ड अप थी वञनि, एॾा विछड़ी वञनि त उन वक़्तु तव्हां किन नुक़्तनि ते वाज़े तरह पहुचो, इहो ॾाढो ॾुखियो अमल हो. पर हाणे छा थो लॻे, छा उहे साज़िशूं डिफ्यूज़ थी वियूं आहिनि? नओं वज़ीर आज़म अची वियो आहे जंहिंजा ख़दशा हुया, ख़तरा हुया भई जहिड़े हिसाब सां धड़ाधड़ तकड़ा फ़ैसिला अचनि पिया, शायदि हालतूं कंहिं ॿिए पासे वञनि पियूं. पर हाणे परवेज़ अशरफ जे अचण सां छा तव्हांखे लॻे थो त को प्लान बी ईंदो उन्हनि ॻुझनि हथनि वटि, प्लान सी ईंदो, या वरी हाणे तव्हां इन तसलसल खे वधंदो ॾिसो पिया? बिकॉज़ माण्हू होप पिया कनि त थी सघे थो हाणे जुडिशरी तरफ़ां बि थोरो घणो रिस्ट्रेन नज़र अचे. ॾिसो न, पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त ख़बर न आहे की गुजरात आहिनि या कोन्हनि, या कहिड़ा आहिनि ऐं उहे छा था कनि, उहे छा था चाहिनि. इहे हिकिड़ा वॾा सुवाल आहिनि. ॻाल्हियुनि जी हद ताईं त ठीकु आहे, पर उनजो हक़ीक़तुनि सां केतिरो ताल्लुक़ु, हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे.
उन जे बारे में को वाज़े इशारो या वाज़े शइ असांजे साम्हूं कोन्हे, तंहिं करे असांखे ख़बर न आहे। थी सघे थो हुजनि, इस्टेब्लिशमेंट जी ॻाल्हि ईंदी आहे, मिसाल तौरु जीअं कल्ह या टियों ॾींहुं आसमा जहांगीर चयो, ॿियनि माण्हुनि चयो जी त इस्टेब्लिशमेंट जी हिकिड़ी मनसूबो आहे, त जेकॾहिं इस्टेब्लिशमेंट जो हिकिड़ो मनसूबो हुयो त ज़रूरु मनसूबो बि हूंदो, ॿियो मनसूबो बि हूंदो। ऐं जेकॾहिं हीअ हुकूमत नाहे घुरबल किन बि क़ुवतुनि खे या इस्टेब्लिशमेंट खे, त ज़ाहिर आहे उहे तारिक परवेज़ अशरफ जे अचण सां उहा शइ ख़तमु न थींदी। पर उहा कहिड़े रूप में साम्हूं थी अचे उहो त हाणे ईंदड़ ॾींहंनि में ख़बर पवंदी। थी सघे थो अदालतुनि जे ज़रिए ई थिए, जीअं अदालतुनि पहिरीं कयो तीअं थी सघे थो। ऐं घणो इम्कान इहो ई आहे त हीअ जीअं वज़ारत उज़मा जी कुर्सी ते वेठो तीअं ई थी सघे थो त हिकु अधु ॾींहं में परवेज़ अशरफ वटि बि या उनजे अमले उनजे स्टाफ वटि नोटिस पहुची वञे, नोटिस सर्व थी वञे त साईं उहो गुज़िरियल वज़ीर आज़म इन ॻाल्हि ते नाअहल थी चुको आहे, करे तव्हां थोरो तशरीफ़ खणी अचो ऐं जवाबु ॾियो त तव्हां लिखो था ख़त या नथा लिखो। थी सघे थो इहा चंद ॾींहंनि जी ॻाल्हि हुजे, इहो सिलसिलो शुरू थी वञे। पर ॾिसूं, अञा अॼोको पहिरियों ॾाह त अञा हुन कसम बि न खयो आहे वज़ीर आज़म, कसम खणे सुभाणे काबीना, अॼु कसम बि खणंदा, काबीना बि ठहंदी ऐं थी सघे थो ईंदड़ ॾींहंनि में फाइनेंस बिल बि जेको आहे सो अप्रूव थींदो नज़र अचे। ओवरऑल जेके ही सॼा इशूज़ असां ॾिठा आहिनि, जेका बॉडी लैंग्वेज हुई राजा परवेज़ अशरफ जी, व्हाट डिड यू रीड इन बिटवीन द लाइन्स के पीपल्स पार्टी हाणे कहिड़े हिसाब सां हले पई? जे तव्हां मूंखां पुछो त मूंखे त सिद्दीकुल फारूक असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि, PMLN अॻवान। जी अस्सलाम वालेकुम सिद्दीकुल फारूक साहब। सर आपको वेलकम कहेंगे। सिद्दीक साहब, राजा परवेज़ अशरफ नए मुंतखब वज़ीर आज़म हैं, क्या कहेंगे आप? हमारा तो सर शर्म से झुक गया है और इन्होंने पूरी कौम को बैनुल अक़वामी सतह पे बदनाम कर दिया है। वजह बताएंगे कि आपका सर क्यों शर्म से झुक गया है सिद्दीकुल फारूक? इसलिए कि पीपल्स पार्टी का सदर सजा याफ्ता, पीपल्स पार्टी का जाने वाला वज़ीर आज़म सजा याफ्ता, साबिक वज़ीर दाखिला सजा याफ्ता, फिर जनाब मखदूम साहब जो फील्ड करने की कोशिश की उस पे बिला जमानत वारंट गिरफ्तारी जारी, और इस शख्स के ये जो राजा रेंटल साहब हैं इनके जो वजारत बिजली और पानी का इन्होंने हशर किया, और जो रेंटल पावर स्टेशन से जो रिश्वत, आप देख लें अभी इन पर जो वर्डिक्ट है, जो इनका फैसला है वो आना बाकी है। तो क्या आप उस मकौले पर यकीन नहीं रखते कि जब तक आप पे जुर्म साबित नहीं होता आप मासूम हैं? ये जो इन्होंने कौम के साथ 3 दफा वादे किए लोड शेडिंग खत्म करने के, 31 दिसंबर 2009 खत्म हो जाएगी, वो देखें आज तो बढ़ गई है। तो एक वजारत तो ये चला नहीं सकेगी, आज पूरा मुल्क चलाएंगे। देखिए ये तो बहुत सारे और रहनुमाओं के लिए भी कहा जा सकता है कि वो फलां ओहदा नहीं चला सके, फलां वजारत नहीं चला सके, मुल्क क्या चलाएंगे। तो अभी उनको मौका तो दें, आज तो उन्होंने हलफ उठाना है अभी। जी वो हल्फ उठाएं जी, जम उठाएं, लेकिन जिस हाल में वो हल्फ उठाएंगे, और जो उन्हें एजेंडा दिया है आसिफ जरदारी साहब ने, उन्होंने कहा था कि ये भी सुप्रीम कोर्ट का हुक्म नहीं मानेंगे, ये भी तो एजेंडा साथ है ना। अच्छा सिद्दीकुल फारूक साहब, अगर नहीं मानेंगे तो ये भी घर जाएंगे। आपने कह दिया कि जी सदर सजा याफ्ता हैं और यकीनन ये सियासत में चलता है, अपोजिशन इस तरह के बयान देती है, हुकूमत भी आपके खिलाफ बोलती रहती है, लेकिन आपको याद होगा कि एक केस मियाँ साहब के खिलाफ भी बना था और फिर शर्जील मेमन कहते हैं कि जी मैं तो चैलेंज करूंगा अगर मेरी पार्टी ने कहा, वो भी माफ़ी लेके गए थे। इल्ज़ाम तो उन पर भी है, तो फिर कौम कैसे मान ले कि जी मियाँ साहब बेहतर चलाएंगे और ये बेहतर नहीं चला सकते? मैं अर्ज करता हूँ, मैंने जो बातें की हैं, मैंने तो इल्जाम नहीं आया, मैंने तो आपके सामने हकायक रखे हैं, ठीक है, कोई झूठ नहीं बोला, इल्जाम नहीं आयद किया, ये हकीकतें आपको मालूम है। अब रह गई शर्जील इनाम मेमन साहब की, तो शर्जील इनाम मेमन साहब ले जाएं, जो हकायक उनके पास अगर हैं वो अदालत में जाएं। ये अदालत पीपल्स पार्टी ने भी और हमने और सब ने मिलकर बहाल करवाई है, ये मार्शल लॉ तो है नहीं। जाएं आजाद अदलिया इसके पास ले जाएं, नवाज शरीफ के पास, अगर नवाज शरीफ साहब के खिलाफ इनके पास कोई सबूत है तो ये महज बयानात ना दे, ले जाएं। वैसे सिद्दीक साहब, हम आपको भी आज खराज तहसीन पेश करते हैं आपकी पार्टी को कि इस जमहूरी अमल के तसलसल के लिए आपने भी अपना कैंडिडेट खड़ा किया मैदान में, लेकिन मुझे ज़रा ये बताएं कि इस वक्त जो मुल्क के हालात हैं, क्या कोई एक पार्टी अकेली जो है वो इन हालात पे चल सकती है? जी ये तो नवाज शरीफ साहब ने 2 साल पहले भी कहा था, साल पहले भी कहा था, लेकिन क्या आसिफ जरदारी साहब और वजीर आजम जो चले गए यहाँ सजा याफ्ता, इनके रवैये ऐसे थे कि इनके साथ कोई चले? इन्होंने कोई मुआहदा पूरा किया? लेकिन इन्होंने कोई कौम के मसाइल हल किए? कौन इनके साथ चल सकता है? जब ये अपनी जेबें भरें, जब ये कौम को लोड शेडिंग का तोहफा देंगे,
जब ये 2 अरब रुपए के रोजाना नोट छापेंगे, जब ये 6,000 अरब से 12,000 अरब जो कर्जे हैं अंदरूनी उनको कर देंगे, जब ये 33 अरब डॉलर से 70 अरब डॉलर तक बैरूनी कर्जे पहुंचा देंगे, जब ये गैस, बिजली, पानी, इन सारी चीजों का जो कीमतें हैं वो आप देख लीजिए, तो इनके साथ कौन चल सकता है और किस तरह से ये मसाइल हल कर सकते हैं। अच्छा सिद्दीक साहब, आखिरी सवाल, आज नौ मुंतखब वजीर आजम ने हिज़्ब इख्तिलाफ को मुज़ाकरात की दावत दी है, तो इस पे क्या स्टैंड है आपका? ये मुंह मसूर की दाल, क्या हिज़्ब इख्तिलाफ को ये दावत देंगे? पहले अपने आप को ठीक करें और आइन की पाबंदी करते हुए सुप्रीम कोर्ट के फैसले पर अमल दरामद करें, और अपना जो ये रेंटल स्कैंडल और केस जो चल रहा है उसमें से तो बाहर निकले ना, फिर उसके बाद हम देखेंगे। बहुत शुक्रिया सिद्दीकुल फारूक हमसे बात करने के लिए, थैंक यू वेरी मच जी। सिद्दीकुल फारूक खे तव्हां ॿुधो नाज़रीन, इन सां गॾु ई असांजी ट्रांसमिशन पंहिंजी असांजी आऊं ऐं जावेद सुमरो तव्हां खां इजाज़त वठंदासीं।